गुलाब लगारी तहरीक इंसाफ़ पारां इमरान ख़ान जी हिमायत में अघमाणो चौक खां साबंदस्ती चौक ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे साबंदस्ती चौक ते पहुती, जिते पीटीआई जे कारकुननि हामिन पारां इमरान ख़ान जे हक़ में नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि मंसूर लगारी, जमील शाहानी, तारिक रिहान ऐं ॿियनि चयो त इमरान ख़ान ईमानदार, सचो, बावकार लीडर आहे, जंहिं अमरीका जो एजेंट बणिजी हुकूमत किरण पसंदि न कई। हुन कंहिं जी ग़ुलामी न कई, पंहिंजी हुकूमत खे कुर्बान कयो, पर कंहिं सां सौदेबाज़ी न कई। हुननि वधीक चयो त बाशऊर पाकिस्तानी क़ौम इमरान ख़ान सां गॾु आहे। हाणे पाकिस्तान जी रियासत अंदरि अमरीका जी का बि मुदाख़लत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी ऐं गैर मुल्की इशारनि ते हलंदड़ टोले खे जल्द शिकस्त मिलंदी। हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान जो वज़ीर आज़म इमरान ख़ान थींदो।